हमास के सरबराह इस्माइल हानिया के तेहरान में शहीद किया वियो। सूरत हाल ते घोर के लिए अक़वाम मुत्तहिदा की सलामती काउंसिल जो हंगामी इजलास तलब करे वरितो। इसराइल तेहरान में इस्माइल हानिया की रहाइशगाह ते मीज़ाइल जो निशानो बणायो वियो। मीज़ाइल दरी तोड़े इस्माइल हानिया के लगो। हमास जो बदलो वठण जो ऐलान। ईरान सख्त रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो त बदलो वरतो वेंदो। जवाबी कार्रवाई इसराइल के अफ़सोस करण ते मजबूर करे छॾींदी। इसराइल जो वाक़े ते तबसरो करण का इनकार। ईरान ऐं हिज़्बुल्लाह सां मुहाज़ाराईअ जी धमकी भी ॾेई छॾी। अमेरिका क़त्ल जे मंसूबे खां लाइल्मी ज़ाहिर करे छॾी। गॾु उहो बि चयो त कंहिं बि हमले जी सूरत में इसराइल जे दिफ़ा जो ऐलान बि कयो। अरब मीडिया के मुताबिक इस्माइल हानिया के कत्ल में मुमकिना तौर पर अमरीकी इंटेलिजेंस ग्राउंड इंटेलिजेंस सिरानी हुकूमत के मुखालिफिन ऐं इसराइल खुफिया एजेंसी अहम किरदार अदा कयो। वाक़े खां पोइ खिते में कशीदगी वधण जो ख़तरो। आलमी मंडी में खाम तेल जूं क़ीमतूं वधी वयूं। इस्माइल हानिया ईरानी सदर मसूद तकरीब हलफ बरदारी में शिरकत लाइ तेहरान में मौजूद हुयो। उनकी नमाज़ जनाज़ा अॼु सुबह तेहरान में आयतुल्लाह खामना पढ़ाईंदो। उनके जुमे जे ॾींहुं दोहा में सफ़र ते ख़ाक कयो वेंदो।